महफ़िल मीलाद आहे, ही मोहब्बत जो पेंडाल आहे, ही असांजे दोस्तनि उन इश्क मंझि सजायो आहे। उन में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शफ़ीअ मुज़नबीन जी तारीफ़ भी आहे। उन जे नाम ते ही मोहब्बतनि जी महफ़िल भी आहे। सभु सलवातूं सभु सलाम उन महबूब जे लाइ जेको साहिब ताज आहे, जेको साहिब मेराज आहे, जेको ख़ातमुल अंबिया आहे, जेको सैयदुल सकलैन आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना मुहम्मद नबील उम्मी वला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। मुंहिंजा आयल प्यारा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, असांजे अंजुमन गुलामाने कलंदर जा कारकुन, हिन महफ़िल जा उहा इंतज़ामिया टीम, उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। दोस्तो, ही पंहिंजी महफ़िल जेका तव्हां सजाई, तव्हांजी मोहबतूं, तव्हांजूं चाहतूं, तव्हांजा प्यार, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाहो जी का भी महफ़िल जेका महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाहो जे पुठियां, हुन जे मोहब्बत जे पुठियां सजाई वञे, उहा महफ़िल न का मुख़्तसर थींदी आहे, न नंढी थींदी आहे, न हुनजी का माप तौर हूंदी आहे। महफ़िल हूंदी आहे। महफ़िल जो कमु हुजूम सां न आहे, महफ़िल जो कमु घणाई सां न आहे, महफ़िल जो कमु मोहब्बत सां आहे, क़ुर्ब सां आहे, चाहत सां आहे। हिकु जेकॾहिं को मिस्कीन महबूब जे नाम जेकॾहिं भोगड़ा चणा जेकॾहिं महबूब जे मीलाद जे पुठियां जेकॾहिं हू ख़र्च करे थो, त उनजी बि उहा महफ़िल मीलाद आहे। जेकॾहिं को अमीर जेकॾहिं ताम ऐं किबाब ठाहे थो, त उहा बि उनजी मोहब्बत आहे, उहो बि उनजो प्यारु आहे। मुंहिंजे महबूब वटि न अमीरी हले थी, न शोबाज़ी हले थी, न ॾेखाव हले थो, न ज़ाहिर परसी हले थी। हिते त सिरनि जा सौदा थियनि था, हिते त मोहब्बतनि जा सौदा थियनि था। जंहिंजे लाइ असांजे कैंपियर, असांजे उन प्यारे दोस्त चयो सूफ़ियत उन साफ़ थियण जो मक़सदु आहे, जेका धोई पी साफ़ थिए, जंहिंजे लाइ ख़लीफ़े अवल हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमायो त दुरूद इहे धोए थो गुनाहनि खे, दुरूद इहे धोए थो तव्हांजे उन्हनि काराठनि खे, तव्हांजे उन्हनि करतूतनि खे, तव्हांजे उन माशरे जे बदकारनि ऐं बीमारियुनि जेके नासूर तव्हांजी मादत परसी तव्हांजे रूह में रंगजी विया आहिनि, दुरूद उनखे धोए थो, ईअं साफ़ करे थो जी कपिड़े खे सर्फ तमामु सुठाई सां जी धोए साफ़ करे थो। इहे ई जेको दुरूद तव्हांखे धोए, तव्हांखे छाणे थो, तव्हांखे साफ़ करे थो। इन सफ़ाई जे नाले खे सूफ़ियत चयो थो वञे। सूफ़ियत गानियूं पाइण जे नाले खे कुल चयो थो वञे। सूफ़ियत वॾा वॾा नारा हणी परचम खणण खे कोन थो चए। सूफ़ियत अंदर खे सुञाण जे लाइ चयो थो वञे। सूफ़ियत उन अंदर जे राज़ खे परखण जो नालो सूफ़ियत आहे। सूफ़ियत उन अंदर जे उन्हनि बदकारनि खे मुंझो ॾेई उते रूहानियत पखण जो नालो ई सूफ़ियत आहे। असांजी अंजुमन गुलामाने कलंदर जेकॾहिं सूफ़ियाणी जमायत आहे त रूहानी बि जमायत आहे। असां उन रूहानियत जी ॻाल्हि करण वारा आहियूं ऐं रूहानियत जो दर्स जेको असां इन रूहानियत जी दर्सगाह में सिखियोसीं, उहो रूहानी दर्स तव्हां तक पहुचाइण असांजी ड्यूटी आहे, उहो पहुचाइण असांजो फ़रीज़ो आहे। पर उहो पहुचाइण उहो असांजो मक़सदु न आहे कि असांजो ॾेखाव करणु, असांजो ज़ाहिर पर्स करणु। असां ज़ाहिर पर्स खां असां सूफ़ी भॼंदा आहियूं। सूफ़ी इन हर उन ज़ाहिरी मनसब खां भॼी लिक छिप में उहे खाट हणंदा आहिनि, उहे चोरियूं कंदा आहिनि, उहे रूहानी चोरियूं कंदा आहिनि,
उहे मार्फत जूं चोरियूं कंदा आहिनि ऐं चोरी चोरी में पंहिंजो सबक़ु वो अख जे ज़रिए इशारे जे ज़रिए कलम जे ज़रिए सीरत जे ज़रिए सूरत जे ज़रिए ऐं पंहिंजे किरदार जे ज़रिए उहो पैगाम ऐं मैसेज तव्हां दोस्तनि उन्हनि भटकियलनि तक पुॼाईंदो आहे जेकी सभु कुझु हूंदे बि भटकियल आहिनि। सभु कुझु समझ बुझ जे हूंदे बि रस्ते तां हटकी विया आहिनि। ही राह तरीक़त आहे। तरीक़त उन तरीक़ अरबी जे लफ़्ज़ जी माने आहे तरीक़ माने रस्तो। ही राह ही एले तरीक़त वारनि जो सफ़र आहे। ही एले मार्फत वारनि जो सफ़र आहे। जेका मार्फत जेका कंहिंजे वसीले मिले असांखे महबूब जे मोहब्बत जे वसीले मार्फत मिली। असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत दुरूद जे ज़रिए मार्फत मिली आहे। तॾहिं असां पंहिंजो पाण खे एले मार्फत बि सॾायूं था। असांखे हक़ीक़त जो हुल उन हक़ीक़त वारनि खां मिलियो आहे जिन हक़ीक़त सुञाती, जिन हक़ीक़त के पायो, जिन हक़ीक़त के भाकर पायो ऐं हक़ीक़त अंदर में लिकाए गुम करे छॾी। कंहिंखे बि ॾेखारियूं न त असांजे अंदर में हेॾो हुल आहे, हक़ीक़त जो हुगाव आहे, हेॾो अंदर में शादमानी आहे, पर ज़ाहिर पंहिंजो पाण खे हिकु इंसान करे भाइयूं। हिकु मुस्लमान, हिकु आम फ़क़ीर, हिकु आम सूफ़ी, पर उन हक़ीक़त ते पर्दा विधो। न को पंहिंजो पाण खे आमल सॾायूं, न पंहिंजो पाण खे इल्म वारो सॾायूं, न पंहिंजो पाण खे ॾाहो या अकाबर सॾायूं। उहे ॾापू उहे अकाबरियूं के ज़रिए त उनजे कलमनि मां उनजी ज़ुबान मंझां अफ़शा थींदियूं रहियूं, पर हुननि जी इहा कॾहिं बि ख़्वाहिश न रही त इहो असांजो ज़ाहिर, असांजो राज़ बि असांजो राज़ थी रहे, असांजे राज़ जो बि ॾेखाव न थिए। छो त राज़ जो ॾेखाव थियण जे सूरत में नफ़्स ज़ालिम पंहिंजूं साज़िशूं कंदो आहे, मुख़्तलिफ़ सूरतुनि में ईंदो आहे। तव्हांखे इहो सम्झाईंदो आहे तव्हां हाणे कुझु थी विया आहियो, पर इंसान रहण ई बहितर आहे। इंसान खे इंसान थियण ई बहितर आहे। इंसान खे इंसान खां वधीक जेकॾहिं इंसान सोचंदो त ख़ता खाईंदो, पर जेकॾहिं उहो इंसान जी खूबियुनि में जेकॾहिं गुम थी वञे, जेकॾहिं उहो सम्झे त हीअ मूंखे ज़ाहिरी उज़वा जेकॾहिं मिलिया आहिनि, हुन सां जेकॾहिं गॾु मूंखे मार्फत जूं रमज़ूं, शरीयत जी सूं, तरीक़त जो रस्तो, हक़ीक़त जो हुल जेकॾहिं मूंखे सौंपियो वियो आहे त मूंखे इन जे लाइ न सौंपियो वियो आहे त इंसान सां ठगियूं करियां, फ़िरेब करियां, उनखे धोखे में रखी उन्हनि जे नालनि ते वेही माल कमाए। सूफ़ी उन्हनि खां भॻोड़ो आहे, सूफ़ी उन्हनि खां भॼी जान छॾाइण वारो आहे। या त उनखे धिके इन पंध में आणींदो मिलथर जे ज़रिए, आजिज़ी जे ज़रिए, प्यार जे ज़रिए हुनखे चवंदो तूं बि ही रस्तो इख़्तियार कर। जे न आहे त सूफ़ी भॼंदो, पर हुन सां बहस न कंदो, हुन सां ज़िद न कंदो, हुन ते तनक़ीद न कंदो, हुनखे काफ़र कोन चवंदो, हुन ते छो कोन छॾींदो, छो हुनखे टाइम न आहे, हुनखे वक़्तु न आहे, हुनखे फज़ूल वक़्तु एॾो न आहे जो फज़ूल ॻाल्हियूं करे पंहिंजो वक़्तु, क़ीमती वक़्तु, ज़िंदगी क़ीमती आहे, वक़्तु बि क़ीमती आहे। जे क़ीमती न हुजे त अलाह सही वल असर में वक़्त जो कसम न खणे ऐं इंसान खे न चवे तूं खसारे में। इंसान तॾहिं त खसारे में आहे तॾहिं उहो वक़्त जो ज़ियान थो करे, उन वल असर जो ज़ियान थो करे, उन वक़्त खे ग़लति ऐं फज़ूल कमनि में उलझाए थो ऐं उन वक़्त जो तॾहिं तो ग़लति उन वक़्त सां वर्ताव कयो थो वञे जे वक़्तु उन पंहिंजे ख़्वाहिशनि जे पुठियां उन वक़्त खे भॼायूं था। वक़्तु हथनि मां हलियो थो वञे, वक़्तु असांखां गुम थींदो वञे। असांजी बचपन, असांजी ॿारपण, असांजी जवानी, असांजी वॾपण, असांजी पोड़पाई, 80 जी उमिरि तक बि असांखे ख़्वाहिशूं दर बदर करे असांखे भटकाइनि थियूं। कॾहिं असांखे कंहिंखां फाल थियो हणाइनि,
कॾहिं कंहिंखां चवनि थियूं त फ्यूचर जे बारे में ए फलाणा फुकरा असां ॿुधो आहे, तूं फाल हणी ॿुधाईंदो मुंहिंजो फ्यूचर छा आहे, मुंहिंजो मुस्तक़बिल छा आहे। ए अम्मा तूं ॿुधी थी, तूं का तावीज़ात वारी आहीं, असांजो ॿुधाए असांजो फ्यूचर छा आहे, असांजो मुस्तक़बिल छा आहे। ए तूं फ्यूचर मुस्तक़बिल जे पुछण वारा, तोखे ख़बर कान कोन्हे तुंहिंजी उमिरि, तुंहिंजो फ्यूचर अलाह जे हथ में आहे। तुझे इन फाल इन अबजद जे हिसाब में आहे छा तुंहिंजो मुस्तक़बिल। तूं सॼो ॾींहुं चईंदो किताब खोले मूंखे ॿुधाए छा इन किताब में तुंहिंजो जेको आहे सो तुंहिंजी फ्यूचर आहे छा। न, तुंहिंजो फ्यूचर दवा ऐं दुआ में आहे। दवा ऐं दुआ हासिल कर, दवा जा दर हासिल कर, दुआ जा बि दर हासिल कर। दुआ ऐं दर जो रस्तो तोखे अलाह सही क़ुरान में भी ॾेखारियो आहे। हीअ असांजे हाफ़िज़ जेका आयत पढ़ी लक़द जाकम रसूल मिन अनफुसिकुम, इन में सॼो रस्तो तोखे ॿुधायो वियो आहे। उन पैगंबर खे रऊफ़ रहीम करे तुंहिंजे अॻियां पेश कयो वियो आहे। पोइ छो तो तूं भटके उन तावीज़ात वारे जे पुठियां, उन अमलियात वारे जे पुठियां फाल तो करे त मुंहिंजी ही पसंद जी छोकिरी मिलंदी या कोन मिलंदी, ही मुंहिंजो कारोबार हलंदो